अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त प्रेस क्लब काज़ियम जे साल 2021 जो आख़िरी अहम इजलास राणा अब्दुल गफ़ूर राजपूत जे सदारत में थी गुज़रियो। इजलास में प्रेस क्लब काज़ियम जे सरपरस्त बुज़ुर्ग सहाफ़ी सैयद हाजी नबन शाह लकियारी जिन प्रेस क्लब काज़ियम जी बाडी जो मुदो पूरो थियण बैदि टोड़े नई बाडीअ जो ऐलान कयो, जंहिंमें राणा अब्दुल गफ़ूर राजपूत खे टियों भेरो सदर मुंतख़ब कयो, जॾहिं त ग़ुलाम हैदर बलादे खे जनरल सेक्रेटरी मोहम्मद रफ़ीकार ऐं सीनियर नायब सदर डॉक्टर जावेद इकबाल भट्टी, ज्वाइंट सेक्रेटरी सिकंदर अली चांडियो, ख़ज़ानची मोहम्मद नईम कुरैशी, ऑफिस सेक्रेटरी हाफ़िज़ मोहम्मद मिठल डायरी, ऑपरेटर ज़ुल्फ़कार लाखो चूंडिया विया। ॿिए तरफ़ प्रेस क्लब काज़ियम जे तारीख़ में पहिरियों भेरो आइनी घुरिजुनि खे नज़र में रखंदे वर्किंग कमेटी जो पिणु क़याम अमल में आंदो वियो, जंहिं लाइ सलाहुद्दीन कीरियो, अब्दुल मोमिन जोनो, अली बख्श कुरैशी, अली हैदर चांडियो, मोहम्मद बचल सियाल ऐं राणा अब्दुल लतीफ़ राजपूत जिन मेंबर चूंडिया विया, जंहिं बैदि प्रेस क्लब जे नई चूंडियल बाडी ऐं मेंबरनि हस्बे रियायत दरगाह हज़रत काज़ियम ते पहुची प्रेस क्लब जे वाधवी जे लाइ ख़ुशीस दुआ घुरी। तव्हांखे पंहिंजे स्टाफ जूना मूल्य ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली। पाल मेज़बान जान अहिड़ी